पैगंबर हबीब त जानवरन जा सद बुधण वारो मकात इब्न सद वारे सीधा उम्मे सलमा महबूब जी घरवारी आ उन खां रिवायत आंदी आ अम्मा सर थी फरमाए असा जंगल खां लॻियासीं पे हबीब सां कटे हुआसीं महबूब सां गॾु काफ़िलो सहाबा जो हुयो ओच तो हिकिड़े अहिड़े तक खां लॻियासीं जिथे घर घाटा पण हुया जंगल मां थोरो इलाइक़ो हुयो उतां लॻियासीं त आवाज़ पियो अचे इफ़िया मुहम्मद अगसिनी या रसूल अल्लाह महबूब बीहो या रसूल अल्लाह बीहो मुंहिंजी वाह रख हेॾा होॾा ॾिठोसीं पुकारण वारो को नज़र कोन पियो अचे आवाज़ अचे पियो पर वाह मुंहिंजा महबूब ॿुधण वारो मुस्तफ़ा सभिनी खे सम्झे ऐं ॼाणे बि थो हबीबन पंहिंजी उन आवाज़ ॾे सवारीअ जो रुख मोटायो बाग़ ओॾां वराई सभु सहाबी उन जे पोयां हलण लॻा आका दो जहां हलंदे हलंदे उन तक ते पहुता जिथां आवाज़ पे आयो उते जो पहुतासीं ॾिठोसीं अजीब मंज़र आहे मारिया ॼाल लॻी पई आहे उन में हलणी फाथी पई आहे ऐं उन जे मथां खंजर तारे बीठो आहे उहो ज़िब करंदे या त हू चए पई या मुहम्मद या रसूल अल्लाह सीधा उम्मे सलमा थी फरमाए महबूब सोना बने डाचे ता सवारी ता हेठ लथा जति अकबर जी इज्जत तो कसम महबूब लही करे उन हरणिय जे फर में विया पंहिंजी बई नूरानी बाहु हरणिय जे गिचे में विझी इए उन खे उन जे मुंह ते पंहिंजो कल रखी प्यार करण लगा जीअं मां पंहिंजे विछड़े बच्चे खे पंहिंजे सीने सां लॻाईंदी आहे वाह रहमत वारा महबूब जानवरनि सां बि प्यार आहे हबीब किबरिया उन जी ॻाल्हि ॿुधंदा रहिया थोरी देर पाण फरमायो मारी तो हुन खे फासायो आहे हीअ हलनी मूंखे हिकु ॻाल्हि थी चवे चए थी या रसूल अल्लाह मां मौत खां गल थी ॾिजां कसाई कदर में अल्लाह अगर फैसलो लिखी छॾियो आहे मां हिन शिकारीअ जो कूट आहियां त मां इन खां मौतां कां थी पर मूंखे रुगो एतिरी इजाज़त वठी ॾियो मां पंहिंजा नंढा बच्चा जेके मुंहिंजे खीर ते आहिनि उनखे वार में बंदि करे आई आहियां उनखे को खोलण वारो बाक़ी न रहंदो मूंखे इजाज़त ॾियो त उनखे आख़िरी दफ़ा थन प्यारे अचा उनखे उन मां वार मां ॿाहिरि कढी अचा एतिरी मोहलत ॾे महबूब हुआ त मुंहिंजे मथां खंजर वही वञे हा दिलबर तुंहिंजी ख़ुशबू आई मां सुञातो इहो मुस्तफ़ा असांजो बि रहमत वारो नबी आहे उन दिलबर खे सॾु कयां हबीब मुंहिंजी वाहर करे पाण फरमायो हिन हरणीअ सॾियो आहे हाणे जंहिंखे मां मुहम्मद सॾु वरनाईंदो आहियां उन ते मुश्किल बाक़ी न रहंदी आहे इमाम बूसूरी फरमाए साहिब कसीदे बुरदा चेतो कम अबरात वसीबम बिल्लम सिराहतुहु कम अबरात वसीबम बिल्लम सिराहतुहु वअतलक़त अरीबम मिन रिबक़तिल लममी ये तो मुंहिंजा हबीब अव्हां जे पाक उज़विन जो अव्हां जे पाक जिस्म जो जेके लम्स मिली वञे हीअ दुनिया जी मुसीबत छा ॿिन्ही जहाननि जो तकलीफ़ूं खली वेंदियूं आहिनि हाणे उन हरणीअ खे मुस्तफ़ा जो लम्स मिलियो दादा महिरबानी थींदी या कान थींदी हबीबन फरमायो हे मारी हिन खे छॾ सही मां कीअं छॾिया टे ॾींहं मां घात लॻाए बीठो आहियां मस हीअ मुंहिंजे काबू में आई आहे उन बुख ते मां इंतज़ार कयो आहे अवां था चयो त हिन खे छॾे ॾे पाण फरमायो तूं मूंखे सुञाणी नथो पर मां तोसां वाइदो थो कयां जे न आई त मां तोखे इहा हलणी भरे सुभान हाजी गुलाम नबी मैसर के पंहिंजे अंदाज में बयान कयो चो त ॿुधायां तब्दील कोन पिया आहियो न दाम में अजु दिलदार मोहम्मद दाम में अजु दिलदार मोहम्मद सामत हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ महबूबन चयो ऐ मारी हे बचड़े वाला करे थी के हूँ
नजर हया जी हिन ते शिकारी हाणे तोखे धड़िया लग धरणी आ तोखे ज़मानत करणी आ दाम में अॼु दिलदार मोहम्मद दाम में अॼु दिलदार मोहम्मद सामत ई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ मारिया चयो ए महबूब खुदा जा भई सबरी किया ईदी केडी बु सची हुजे तब कातिया हेठा कंदो कॾहिं न ॾींदी मुंहिंजी अमानत मोटी न आई त तोखे भलारा भरणी आ तोखे ज़मानत करणी आ सभई झूमी पढ़ो दाम में अॼु दिलदार मोहम्मद दाम में अबा छो न तव्हांजो नालो वञे नात ख़ाननि में लिखिजी वञे मलाइक सभु लिखंदा हबीब खे अर्ज़ कंदा त पोइ तव्हां सभई गॾिजी पढ़ो दाम में अॼु दिलदार मोहम्मद दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ बाबल फरमाए मां सामिन आया इनखे छॾीस चए थो सही तव्हांखे सुञाणण त थो पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी जंहिंजो अहिड़ो चहिरो नूरानी आहे सो चहिरो पूरो कोन ॻाल्हाईंदो चओ सुभान अल्लाह सां चओ हबीब हिन वटि तरस्यां हिय हैवान हलिया बकरिन जा बेकाट करे रोई बचड़न सारलिया थी वठो मिठड़ा थने पछाड़ी माओ अवाजी मरणी आ तोखे ज़मानत करणी आ दाम में अॼु दिलदार मोहम्मद झूमी झूमी पढ़ो दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ जॾहिं बचड़नि वटि आई ॿुधाई न बा मुंहिंजे मथां क़ज़ाए क़द्र जी काती अची वई ही पर हा दिलबर मोहम्मद मूंखे छॾायो आहे थोड़ी देर ला मोहलत मिली आहे अवां खे न किवाड़ मां ॿार मां ॿाहिरि कढण आई आहियां आख़िरी थञ पियो मोकिलायां थी बचड़ा चवण लॻा अम्मा इहो वरी कीअं तूं मुकलफ़ त कोन ही जो वापसि मोटी वञे तुंहिंजे मथां को हर्फ़ न ईंदो चए थी अब्बा खाओ इहे न वञा हा पर खाओ जंहिंखे सामिन बणाए आई आहियां उन सां बेवफ़ाई नाहे करणी पंहिंजे पारऊं मिठड़ो मोहम्मद सामिन ॾेई आयसि ईंदसि 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 4 दफ़ा चई आयसि रहमत वारे मोहम्मद साहिय रहमत वारे मोहम्मद साहिय ॻाल्हि न कूड़ी करणी आ तोखे ज़मानत करणी आ हथ मथे खींचो दाम में अॼु दिलदार मोहम्मद दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ जॾहिं बचड़नि इहा ॻाल्हि ॿुधी चवण लॻा अम्मा जेको ॻाल्हि मोहम्मद जी कई आहे इहो भला केरु आहे अबा असां सभिनी जो रहमत वारो नबी आहे अम्मा पोइ तूं दीदार करे आई आहे असां रहिजी वञो असां बि इन दिलबर जो धली तोसां गॾु दीदार कंदासीं अबा ॻाल्हि सम्झो मां त कातीअ जे हेठां ईंदसि क़ज़ाए कलम जो क़द्र वही चुको आहे हाणे तव्हां छो था पंहिंजे पाण खे मोह मोत में ॾिजो उहे चवण लॻा अम्मा कुझु बि थिए पर इन यार जो दीदार ज़रूरु करो
थो न पिया मोता खां डिजन मिटाई तो फरमाया खाओ जिनके दिल में यार जो इश्क अची वेंदो आहे उहे आशिक के खां कोल रजंदा आहिनि फरमाया तो आशिक ज़हर पिया बिहु ॾिसी बहसन घणो करे ऐं कातिल जा ओ हमेशा हिराक लकुन लौ लतीफ चए फना क्या फिराक तोड़े चिकन चाक तब आगन सलीन आमसी मैं तो सूरी आहे सिंगार असल आशिकन जो मुरण मोटर मेहरो त्या निसारे निर्वार हुस्न जो करार असल आशिकन के मैं तो पगड़ी काती पाए पुछ जो पोए प्रीत लो दुख प्रिया जो डील में बागट जिया वदा में खुरमा हो बचा जे नालो गिननी हजो अम्मा असा के वठी है अबा जे करे तवा के दिल भर जो दीदार करणो त अचो मुझे पोया भला हाणे ही पंजे बचन के वठी वलल सां गॾु पी अचे हुन मारी इंतज़ार में आ कॾहिं हेॾे निहारे कॾहिं होॾे निहारे कॾहिं मुस्तफ़ा करीम जे पाक चेहरे ॾे निहारे दिल में चवे पियो ज़बान सां बड़बड़ाए पियो ईंदी अलाए कान ईंदी पर जेको ज़ामिन पियो आहे इहो चेहरो त कूड़ जहिड़ो आहे ई कोन भला हाणे अलाए छा थींदो इहो मंज़र ॾिसे वेठो ओट तो मंज़र बदिलियो आहे छा ॾिठई मुगल में मां दर पोयऊं बचड़ा बलर वठो पे आई मारी इबरत मंझ पियो ॾिसी सासीअ जी सचाई कलमो पढ़ी ही लफ़्ज़ चयाई कलमो पढ़ी ही लफ़्ज़ चयाई त ख़ल्क़ खुदा जी न खरणी आ तोखे ज़मानत करणी आ दाम में अॼु दिलदार मोहम्मद दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ जॾहिं हरणीअ खे ईंदो ॾिठई त मुस्तफ़ा जे क़दम जे किरी ये सोना माता जे चेहरे मात लगे पियो त तवा आम न आयो पर हरणी जो अवा जो हया ऐं पास रखी मोटी आई आ त तवा में का गाल आ अवा तारफ करायो के रहो फरमायो मां मुहम्मद रसूलुल्लाह रहमत दो आलम आया कदम ते किरी पियो रोई चतो दिलबर अवा के जंगत जानवर सुञाणल ए अवा जो हया ऐं पास रखन मां इंसान थी करे पग महरूम रह जीवन जल्दी मुके पंजे गुलामी में आयो मुस्तफा अज तवा जे चेहरे जे दीदार जी झलक में मां हरणीअ खे आज़ाद थो करे छॾियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा उन हरणीअ जो त भलाई वारो मामलो थी वियो हाणे असां खे कुझु मामला दरपेश आहिनि सभ खां पहिरीं मोमिन जे लाइ ॾुखी जाइ आहे क़ब्र कहिड़ी जाइ आहे क़ब्र ॾुखी जाइ आहे त पोइ क़ब्र लाइ छो न दिलबर हबीब खे अॼु पार था करे छॾियूं हीबो मंगे सरो हरणीअ वांगुर बचड़न सूठो सामा पारत थई पगदार मोहम्मद नाले मिठो तुंहिंजो नाम आ पारत थई पगदार तॾहिं पात करी था पंहिंजे ज़बान सां चओ पारत थई पगदार मोहम्मद नाले मिठो तुंहिंजो नाम आ तुंहिंजे मुहां पे गुलाम नबी ऐं साथ जी बेड़ी तरणी आ तोखे ज़मानत करणी आ दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ